हैदराबाद में ज़िला इंतजामिया पारां कश्मीरियन सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई। ज़िला इंतजामिया पारां कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच ऐं डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो जी अगवानी में शहबाज बिल्डिंग का स्टेट बैंक ताईं रैली कढी भारतीय ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन तबरेज़ सादिक मरी, एडिशनल डिप्टी कमिश्नर कायम अकबर नुमाई, असिस्टेंट कमिश्नर बैराड़ी कंदील फातिमा समेत मुख़्तलिफ़ खातनि जा अफ़सरनि, पुलिस ऐं रेंजर समलदारनि समेत समाजी अगवाननि शिरकत कई। उन मौक़े ते कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच चयो त कश्मीर जी आज़ादी बाबति गडि॒यल क़ौमूं मंज़ूर कयल ठाराउनि ते अमल दरामद यक़ीनी बणाइनि त जीअं कश्मीरी भाइरनि खे आज़ादी मिली सघे। हुन चयो त कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज जो ॾींहुं आहे। आलमी बिरादरी खां मुतालबो करियूं था त कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारण लाइ किरदारु अदा करे। डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो चयो त कश्मीर पाकिस्तान जी साह वारी रग आहे। मुल्क जो अवाम कश्मीरियनि ते भारत जे ज़ुल्म ख़िलाफ़ रोडनि ते आहिनि। असां पुरज़म आहियूं त हिकु ॾींहुं कश्मीर जो हिसो बणिजंदो।